राधण टे ॾींहं अॻु राधण थाणे जे हद मुसाफ़िर पीर अॻियां यूसी बाली शाह जे काउंसलर मुख़्तियार बिरोही खां 3 नामालूम फ़ौरन हथियारनि जे ज़ोर ते एसीटी मोटरसाइकिल रोक रक़म मोबाइल फ़ोन फुर करे विया। मुतासिरनि पारां राधण थाणे ते एनसी दाख़िल कराई वई आहे। SHO राधण पारां 2 जी मोहलत खां पोइ बिरोही अमन कमेटी तालुके मेहर जा अॻवान थाणे ते पहुता। SHO मौजूदु न हुजण बाद बिरोही अमन कमेटी जा अॻवान यूसी बाली शाह जे काउंसलर बिरोही अमन कमेटी डिप्टी सेक्रेटरी कामरेड मुख़्तियार बिरोही सदर वॾेरो मोहम्मद असलम बुज़ुनजो नायब सदर वॾेरो अब्दुल मालिक बिरोही सरपरस्त आला कारी नज़ीर अहमद बिरोही जे अॻवानी में मीडिया आडो एहतजाज कयो वियो ऐं चयो त गुज़िरियल ॾींहुं कामरेड मुख़्तियार बिरोही ते फ़ौरन ॾींहुं ॾिठे जो तस्लील करे मोटरसाइकिल फुर करे विया, जंहिंजी राधण थाणे ते एनसी पिणु दाख़िल कराई वई आहे। SHO सैफुल्ला बघियो पारां 2 ॾींहं जी मोहलत खां पोइ असां सां मिलण लाइ तयारु नाहे। पुलिस पिकेट हुअण बावजूदि हर रोज़ फुर ऐं ॿियनि ॾोहनि जा वाक़िआ थियनि था। असां SSP दादू डी IG हैदराबाद IG सिंध खे अपील था कयूं त फुर वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में थाणे अॻियां एहतजाज कयो वेंदो। इन मौक़े ते नौजवान इत्तिहाद तरड़ी मोहब्बत जे सदर फैसल मुमताज़ मेंगल बिरोही, अमन ज्वाइंट सेक्रेटरी ज़हूर अहमद बिरोही, अब्दुर्रहमान बिरोही, पीर नवीद कुरैशी ऐं ॿिया एहतजाज में गॾु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।